जंहिंखे गुरु याद करे, जंहिंजी मत में गुरु वे न कि मांखे अॼु वञिणो आहे गुरुद्वारे, चाहे केतिरा बि कम हुजनि, मांखे नेम निभाइणो आहे, उहो ई हिते पहुचंदो। बाक़ी अलाए केतिरा बि घर माण्हू अलाए छा छा कंदा हूंदा घरनि में, कोई निंड्रा कंदो हूंदो, कोई कमु कंदो हूंदो, कोई मोबाइलनि ते वेठो हूंदो। पहुतो उहो आहे जंहिंखे सतगुरु घुरायो आहे, जंहिंखे उहो नाम जपाईंदो न। जेके सिख गुरु खे वणंदा तेके उनजे दरबार में वेंदा। जॾहिं आम बंदे जे घर में उहो माण्हू न वेही सघंदो जेको उनखे न वणे, सतगुरु जे घर में उहो कीअं वेंदो जेको उनखे न वणे। हिते जंहिंखे वणंदो न उनखे ई सतगुरु पंहिंजी गोद में विहाईंदा आहिनि। अॻिते सतगुरु चवनि था, मुकत भुगत जुगत तेरी सेवा जिस तूं आप कराए। सेवा इहा न आहे काथे असां सम्झंदा आहियूं साल गुज़री विया, हे मां न सिखी सघियुमि, स्टेज ते न वेही सघियुमि, हे सेवा मांखे न आई। न, यादि रखो ॻाइण वारा बि अधूरा नी जेसि ताईं संगत न हुजे ॿुधण वारी। सभ खां वॾो कमु तव्हांजो आहे। साहिब चवंदा न, सुणते पुनीत कहते पवित। पवित खे 3 दफ़ा कयो जॾहिं पुनीत थींदो आहे बंदो। साहिबनि ॻाइण वारे खां, चवण वारे खां ॿुधण वारे खे फल वधीक ॾिनो आहे। ॿुधणु एॾो ॾुखियो आहे, छो जो अॼुकल्ह हर को चए थो मुंहिंजी ॿुधो, जेको मां चवां मुंहिंजी ॿुधो। ॿुधणु सवलो कमु न आहे। सतगुरु संगत खे मान ॾिनो आहे कि संगत जहिड़ी माल अची करे वेहे थी न, इहा बि वॾी सेवा आहे। सेवा इहा न आहे कि मां स्टेज ते वेहा, बाजो खोलियां, अरदास करणु अचे, हुकुमनामो वठणु अचे, हा पोइ मां सेवादारी आहियां। न, उत्तम सेवा त उहा आहे। दुनिया जी नज़र में बाथरूम धोइणु घटि कमु आहे, पर सतगुरु जे दरबार में सभु को उत्तम सेवा बाथरूमनि जी लेखी वई आहे। असां कंहिंजा जोड़ा झाड़ण नीच सम्झंदा आहियूं पाण खे, त मां नौकर आहियां त तुंहिंजा जूता खणां, घर में इहा ॻाल्हि हूंदी आहे न। हिते जोड़ा घर में जेके बीठा नी, अलाए ॾींहं में केतिरा लेख पंहिंजा मिटाए मटाए वञनि था, छो जो ईंदी वेंदी संगत जे चरणनि जी धूड़ उन्हनि जे मस्तक ते लॻे थी। सभु को उत्तम सेवा सतगुरु इहा बख़्शी आहे। जे हिते कोई खाइण वारा त घणा अची करे हलिया वेंदा आहिनि, उहो धन सेवा उन्हनि जी आहे जेके सॼी सॼी राति बर्तननि ते वेही करे बि झूठ बि कढंदा आहिनि वेही बर्तननि में। सेवा इहा ई आहे। उहो सतगुरु चवंदा पढ़ंदा आहियूं न, आपे सेवा लायन आपे सबना का मापियो आप है। सेवा कराइण वारो बि पाण आहे। जे काथे गुस्ताखी थी वञे न, पोइ बख़्शण वारो बि पाण ई आहे। जे बंदो कुझु माड़ो करे थो न, यकीन कयो उहो ई कराए थो। त ॾिसां भाई जोगे जी मत ते पहिरा कीअं पाता गुरु गोबिंद सिंह महाराज। माण अची वियो न सेवा कंदे। यादि रखजो साध संगत जी, हिकु पाड़ जपजी साहिब जो कयूं था न, मन में होमे जो कीड़ो न आहे सफलो आहे। जे 4 पाड़ बि सुखमनी साहिब जा करे मां करे विधीसीं न, व्यर्थ विया, कई लेखे न लॻंदा। होमे जो कीड़ो जे लॻे थो न, गुरु खे नथो वणे, भले घटि कर पर सांभे करे खा, उन दाद खे झले करे खा। अॼु काथे सुखमनी साहिब असांखे स्टेज ते पढ़णु अची वञे, माफ़ कजो साध संगत जी, असांजा तेवर ई मटिजी वेंदा आहिनि। तेवर ई मटिजी वेंदा आहिनि, असांजो ॻाल्हाइण जो लहजो ई मटिजी वेंदो आहे। ईअं लॻंदो आहे मां कुझु आहियां। साध संगत जी, हे घर ख़बर आहे छा आहे? हिते ऊचनि खे माण न आहे। साहिब चवंदा, नीचा अंदर नीच जात। नीचनि में नीच जात थी रहो, उन्हनि खां बि नीच आहे। नीचा अंदर नीच जात, नीची हूं अत नीच। 4 दफ़ा सतगुरु नीच चवाए छॾियो पाण खे, नीच खां बि नीच, नीच खां बि नीच। नानक तिनके संग साथ वॾियासियो क्या रीस। गुरु नानक तो उन्हनि सां गॾु वसे थो, वॾनि सां छाजी रीस करे थो। साहिब चंदा, नीचा अंदर नीच जात, नीची हूं अत नीच। नानक तिनके संग साथ वॾियासियो क्या रीस। जिथे नीच संभालियन उथे नदर तेरी बख्शीश। जाथे नीच समाइजी वञनि न, जाथे बंदो चए दाता मां कुझु बि न आहियां, मैं नाही प्रभु सभु कुझु तेरा। करण वारो तूं आहे दाता। जाते तूं ही जी धुनी उथे न, उते सतगुरु बख्शीशा करण पाण अची वेंदो आहे।